शांति। हमेशा बाबा की आस्था करो। महात्मा प्रकृति दृश्य में देखिया निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा को बुधाए छो। ओम शांति। अॼु मिठे मिठे श्री बाबा ब्रह्मा जी चंद द्वारा चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा कि हाणे जीवन में सदा हर्षित मुख रहणो। त हिकु माण्हू हूंदो आहे जो सदा हर्षित रहंदो, ॿियो माण्हू हूंदो आहे कॾहिं कॾहिं हर्षित रहंदो, टियों माण्हू हूंदो आहे जो कॾहिं ख़ुशि रहंदो ई न, हमेशा उनखे कोई न कोई प्रॉब्लम रहंदी आहे। तो जेको जीवन में सदा सफलता प्राप्त कंदो आहे न, वो जीवन में सदा हर्षित रहंदो आहे। समझो जीवन में असां सदा हर ॻाल्हि में सफलता प्राप्त करो। तो समझी हर जीवन में हर ॻाल्हि में सफलता कॾहिं मिलंदी जॾहिं समझी सोच जेकी हूंदी न वो सदा सुठी हूंदी ऐं दृढ़ मतलब पक्की हूंदी। भई जो असां सोचूं वो असांखे करणो ई आहे। जेको जीवन में सफलता प्राप्त कंदो न उनजे हर संकल्प में दृढ़ता हूंदी आहे। बाबा मतलब मन में पक्को हूंदो आहे। वो ईअं न सोचो अलाए थींदो न थींदो, उनखे परमात्मा जे मथां सदा विश्वास रहंदो आहे ऐं सुठो ई सोचदो आहे, सुठो ई कर्म कंदो आहे। त उनखे लॻंदो आहे कि ये कम त थियल ई आहे, सिर्फ़ निमित मात्र करूं था। त जेको जीवन में सदा सफलता प्राप्त कंदो आहे न उनजो बोल बि ॾाढा शक्तिशाली हूंदा आहिनि। आत्मा खे न सदा इहो नशो रहंदो आहे कि मां परमात्मा जो ॿार आहियां। ये माण्हू अॼुकल्ह सोचनि था भई जीवन में सफलता प्राप्त करण लाइ मेहनत करो, ये सब करो, लेकिन जेसि ताईं तव्हां परमात्मा जो हथ न पकड़ंदव न तेसि ताईं तव्हांजे जीवन में सफलता मिली भी वञे लेकिन तव्हांखे वो खुशी न मिलंदी आहे। छो वो अहंकार वारी सफलता हूंदी आहे न, हुनमें मां हूंदो आहे न, त हुनमें खुशी न हूंदी आहे। जीवन में सफलता था जंहिंमें असां बि ख़ुशि, असां सां ॿिया बि ख़ुशि रहूं। असां अहिड़ो कर्म करूं उहो कॾहिं थी सघंदो जॾहिं असां परमात्मा जी यादि में ॾेई करे कंदासीं न, जॾहिं असां सदा सोचंदासीं कि कर्म करावन हाणे मूंखां कराए थो, त हुनमें मांपन न ईंदो त मां वॾो इहो नंढो ईंदो ई न। जॾहिं मांपन ईंदो आहे न त लॻंदो आहे मां वॾो इहो नंढो, मां जीतियमि इहो हारजियो। असां चऊं असां अगरि हर कर्म परमात्मा जी यादि में रही करे कंदासीं न त असांखे अगरि सफलता बि मिलंदी न त बि असांखे लॻंदो कि मूंखे त हुन कराई, पोइ ॿियो हारजी वियो त असांखे कॾहिं बि अहंकार न ईंदो, कॾहिं बि घमंड न ईंदो कि मां जीतियमि उहो हारजी वियो, ॾिस मां एॾो सुठो कमु कयो। हुनखे सदा ईंदो अथसि कि मूंखां तरन करावन हार बाबा कराए थो, त हुनजा बोल बि सदा नशे वारा हूंदा अथसि ऐं हुनजा बोल एॾा शक्तिशाली हूंदा आहिनि कि न मञण वारो माण्हू बि मञी वठंदो। छोकी हुनखे सदा इहो नशो रहंदो अथसि न कि भई कराइण वारो मूंखां कराए थो। वो कॾहिं बि व्यर्थ बोल न ॻाल्हाईंदो, हुनजो हर कर्म श्रेष्ठ हूंदो। हुनजो हर कर्म द्वारा अनेक आत्मायूं न सिखंदियूं। जीवन में तव्हांजा कर्म ॾिसी माण्हू ॿिया सिखे, तॾहिं तव्हांजा कर्म शक्तिशाली कहलाईंदा, तॾहिं तव्हांजा कर्म ऊंचा कहलाईंदा आहिनि। बाबा चवंदा अगरि असांजो साधारण बोल, साधारण कर्म, साधारण सोच हूंदी, मापन हूंदो त भले असां जीवन में अॻियां निकिरी वञूं, जीती वञूं, सफलता प्राप्त करूं,
लेकिन कभी भी असां स्वयं सां भी संतुष्ट न रहींदासीं, ॿिया बि असां सां संतुष्ट न रहींदा, ॿियो असांखे ख़ुशी भी न मिलंदी आहे, हर्षित न रहींदा आहियूं सदा। त बाबा चए थो कि हाणे सदा जीवन में करण करावनार मूंखां कराए तो ये स्मृति रखंदव, बाप सां गॾु हर कर्म कंदव, तॾहिं तव्हांखे सदा नशो रहंदो कि करण करावनार बाबा मूंखां हर कर्म कराए थो। ऐं असां हर कर्म कंदे हुए परमात्मा जी याद में रही करे हर कर्म कंदासीं न, त असांखे सफलता मिलंदी, त ॿिया बि असां ख़ुशि हूंदा, असां बि सभिनि सां ख़ुशि हूंदासीं, असां बि जीवन में ख़ुशि हूंदासीं, संतुष्ट हूंदासीं। त बाबा चए थो अहिड़ा ॿार में मूं जहिड़ा संस्कार ईंदा आहिनि, अर्थात वो बाप समान थींदो वेंदो। भई माण्हू चईंदा आहिनि आत्मा सो परमात्मा आहे, आत्मा सो परमात्मा न थींदो। जॾहिं आत्मा ईअं सोचदी आहे न, हर कर्म, हर बोल, हर संकल्प ईअं कंदी आहे परमात्मा जी याद में, और सोचदी आहे उहो ई मूंखां कराए थो, तॾहिं उनजा संस्कार, उनजी आदतियूं, उनजो सोचण, ॻाल्हाइण, कर्म सभु बाबा जहिड़ो थींदो वेंदो। त आत्मा में बाप जहिड़ा संस्कार ईंदा वेंदा आहिनि, आदतियूं थींदी वेंदियूं आहिनि। हिते मतिलबु आत्मा परमात्मा न थी वई, आत्मा भगवान न थी, असां में भगवान न आहे, लेकिन असांखे उन्हनि जो संग जो रंग लॻी वेंदो आहे। बाबा चवनि था, त बाबा चवनि था कि हाणे सदा ये याद रखो कि मां सफलता जो सितारो आहियां, मां जीवन में सदा परमात्मा सां गॾु, बाबा सां गॾु हर कर्म कंदो आहे। ॿियो बाबा चवनि था, ॾिसो हिकु माण्हू हूंदा आहिनि जो सदा ईअं हूंदा आहिनि, ॿिया हूंदा आहिनि कि जो भगवान, ॿिया हूंदा आहिनि लकी सितारा, सब जीवन में लकी हूंदा आहिनि, मतलब उन्हनि जे जीवन में सुठो थींदो वेंदो आहे। उहो परमात्मा खे पाण सां गॾु त अनुभव कंदा आहिनि, लेकिन परमात्मा जो शिक्षायूं ॾींदो आहे, जो सम्झ ॾींदो आहे, उन रीति पूरो कर्म न करे सघंदा आहिनि। भई उहे सोचदा आहिनि हा भई मूंसां गॾु भगवान आहे त मुंहिंजी जीत अवश्य थींदी, हुनजा गोल अहिड़ा हूंदा आहिनि। ऐं जेका सफलता जो सितारा हूंदा आहिनि उहे चईंदा मुंहिंजी त जीत आई सही। ऐं जेका लकी सितारा हूंदा आहिनि जो परमात्मा खे सदा सर्व संबंध सां पाण सां गॾु रखंदा आहिनि, परमात्मा के स्नेह भी करना है, परमात्मा जो प्यारा भी हूंदा आहिनि, उनसां सर्व संबंध भी निभाईंदा आहिनि, परमात्मा जी महिमा भी कंदा आहिनि, उन्हनि सां मनी मन में ॻाल्हियूं भी कंदा आहिनि। इहे भी सोचदा आहिनि मुंहिंजो लक ॾाढो सुठो आहे, मूंखे भॻवानु हमेशा मदद कंदो आहे, त सोचदा आहिनि हा मूंखे भॻवानु सदा मदद कंदो आहे त मां हिन कम में मुंहिंजी विजय आहे ई, हीअं सोचदा आहिनि। ये न सोचदा आहिनि न थियली आहे, वो सोचदा आहिनि न मां त भॻवान खे एॾो यादि कंदो आहियां, मूंसां गॾु त परमात्मा आई सही, मुंहिंजो लक भी ॾाढो सुठो आहे त मां त जीती वेंदमि, मां त इहे पार करे ई वठंदमि। त बाबा चवनि था कि अहिड़ा ॿार लकी सितारा हूंदा आहिनि, त बाबा उन्हनि खे सहयोग मिलंदो आहे भगवान जो, बाबा जो, छो जो उहे सर्व संबंध निभाईंदा आहिनि, त उन्हनि खे बाबा सहयोग ॾींदो आहे। लेकिन जेका परमात्मा खे करण करावनार उहो आहे, उहो ई मूंखां कराए थो। हिकु इहो चइणु ऐं हिकु इहो चइणु कि उहो मूंसां गॾु आहे, मां हुनखे एॾो यादि कंदो आहियां त उहो मुंहिंजी मदद कंदो, हिकु थींदो बिल्कुलु साथ ई रहनि घर में, सम्झो को संबंधी तव्हां सां गॾु ई रहंदो आहे घर में, चईंदा आहिनि न कि हा भई असांजे त घर में आहिनि त उहो त असांखे पुछणो छा आहे, त मदद मतिलबु कंदा ई सही। हिकु थींदो आहे कि नज़दीक जो संबंधी आहे लेकिन तव्हां सां गॾु न रहंदो,
ताकि उनखे सॾु कराइणो पवंदो। त परमात्मा खे अगरि असां सदा ई हुन सां गॾु रहंदासीं, करण करावना रुगो ई आहे, हुन सां गॾु ई उथासीं, वेंदासीं, खाईंदासीं, पींदासीं, त हुनखे चइण जी ज़रूरत न पवंदी कि बाबा मूंखे चलो हल ये कम करो। वो ऑटोमेटिकली सदा ई परमात्मा जी चित्र छाया में आहे। ऐं हिकु थींदो आहे कि परमात्मा खे सर्व संबंध हुन सां निभाईंदो आहे, हुनखे यादि बि कंदो आहे, हुनजे चए ते हलंदो आहे। त सोचो आहे भई भॻवान खे त मां एॾो यादि कंदो आहियां त उहो त मुंहिंजी मदद कंदो ई सही, हीअ सोचदो आहे। ऐं जेको हिकु सफलता मुहूर्त वारो हूंदो आहे न, जो सदा हर्षित रहंदो आहे, उहो त चवंदो इहो मुंहिंजो पीउ आहे न, उहो त थियल ई आहे, हुननि खां त कुझु पुछणो ई न। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे इहा सफलता जा सितारा, सफलता वारो चईंदो इहे त थियल ई आहे, लकी सितारो चईंदो हा मां सम्झंदो आहियां परमात्मा मुंहिंजी मदद ज़रूर कंदो। त इहे ॿिन्हिनि में डिफरेंस थी वियो न। त असांखे न परमात्मा खे पंहिंजो जिगरी ठाहिणो, हुनखे पाण सां गॾु, जीअं माण्हू चवंदा आहिनि आत्मा सो परमात्मा, असां में भॻवान आहे, असां में भॻवान न थी सघंदो आहे, लेकिन असां सदा हुन सां कंबाइंड रहूं, हुनजी यादि असां सां गॾु सदा रहे, असां उन्हनि खे ई पंहिंजो करण करावन आहे सम्झी करे कि उहो ई मूंखां कराईंदो, उहो ई बाबा हलो ये करो ये करो ये करो ये करो। असां ईअं चईंदासीं, हिकु त असां चऊं था बाबा हलो उथो ये कम करो ये कम करो ये कम करो, त असां ईअं थोड़ी चईंदासीं कि हा बाबा त मुंहिंजी मदद कंदा ई थी, जिन मुंहिंजा आहे मूंसां गॾु, मां हुन खां ई पुछी करे सभु करां थी, त उहो कंदो ई सही न। जीअं मां ॿार सां गॾु सदा हूंदी आहे बचपन में, त ॿार खे चइणो थोड़ी पवंदो मम्मी इहो करो इहो करो इहो करो, हुनखे त न मां आहे त मम्मी 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 उहा त उहो न चईंदे हुए बि तव्हां हुनजो सभु कमु कंदा ई आहिनि, हुनजी मदद कंदा ई आहिनि। ऐं ॿिया जेका हूंदा पंहिंजे घर में, उहो चईंदा कि हा फलानी त असांजी मदद कंदी ई सही। त इहा फ़र्क़ु थी वियो। ॿिया तव्हांजो स्नेह संबंधी हुजनि, तव्हां सां ॾाढो सुठो हलंदा हुजनि, त उहो तव्हां ते विश्वास रखंदा आहिनि, चवंदा कि हा उहो त असांजी मदद कंदा ई सही, इहे त अवश्य आहे। लेकिन जेको तव्हांजो ॿार चईंदो उहो त चईंदो न अरे मम्मी खां छा पुछणो, इहे त मम्मी कंदी ई सही, इहे त थियल ई आहे, बसि मम्मी करे ई छॾी। त इहे परमात्मा खे पंहिंजो जिगरी ठाहिणो। बाबा चवनि था 3 टाइप जा ॿार हूंदा आहिनि, 3 टाइप जी आत्मायूं हूंदियूं आहिनि जो हमेशा उम्मीद रखदियूं आहिनि, उम्मीद में बि सोचदियूं आहिनि कि अलाए मां करे सघां न करे सघां, अलाए भॻवान मुंहिंजी मदद करे न करे, छोकी वो भॻवान सां उहो नज़दीक संबंध अनुभव न कंदा, छोकी उन्हनि खे भॻवान जे मथां विश्वास न हूंदो आहे, बाबा जे मथां। उहो सोचदा आहिनि मां करां त थो, लेकिन अलाए मूंखां थिए न थिए, अलाए मुंहिंजी भॻवान मदद करे न करे, मां कंदमि ज़रूर, लेकिन विच विच में ईअं सोचो हा भई मां कंदमि ज़रूर, लेकिन पोइ विच विच में रुकी वेंदा आहिनि, अटकी वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं दिलि शिकस्त थींदा आहिनि, अनेक प्रकार जा भिन्न भिन्न ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि, त दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, उदास थी वेंदा आहिनि, निर्बल थी वेंदा आहिनि। छोकी परमात्मा खे ईअं सोचनि था न कि उहो ई मूंखां करण करावनार कराए थो, त जेको उहो कराईंदो हुन में ई भलो। हुननि जे अनेक प्रकार जा संकल्प हूंदा आहिनि, अनेक प्रकार जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, वो कॾहिं त ख़ुशि रहंदा आहिनि, कॾहिं पोइ उदास थी वेंदा आहिनि, कॾहिं जीवन में संतुष्ट रहंदा आहिनि, कॾहिं न संतुष्ट रहंदा आहिनि, छोकी उम्मीद रखंदा आहिनि न कि अलाए मां करां तो ॾिसूं थिए थो या न थिए। और जेका सफलता मुहूर्त वारी आत्मायूं आहिनि, उहो उम्मीद न रखदियूं आहिनि,
वो हुन अनुसार कर्म भी करने आहिनि, परमात्मा की याद भी करनी आहिनि, जो संकल्प में भी दृढ़ता हूंदी आहे, बोल में भी शक्ति हूंदी आहे, छोकी उन्हनि खे नशो हूंदो आहे मां परमात्मा जो ॿार आहियां। ऐं कर्म भी विधि पूर्वक कंदा आहिनि। भई विधि सां त सिद्धि प्राप्त थींदी न भई, अगरि असां सुठी रीति कर्म करूं न, सम्झो असांखे कुझु ठाहिणो आहे, सम्झो असां कुझु कर्म करणो आहे, त कर्म करणो हुन खां पहिरियों कुझु ठाहिणो हूंदो आहे त सभु चीजूं असां अरेंज करे रखंदा आहियूं, सभु कुझु प्लान करे रखंदा आहियूं। असां चवंदा आहिनि की हा असांजी त सफलता थींदी, साईं बाबा खे यादि करे सभु कुझु सभु प्लान करे रखंदव, सोचे करे रखंदव, परमात्मा खे यादि कंदव, हुन सां गॾु सभु कुझु सेट करे रखंदव, चईंदा न हा असांजी त सफलता आई साईं, श्री बाबा सत्संग कंदा आहिनि। ऐं कुझु बि प्लान करण खां पहिरियों बि, कुझु बि कर्म करण खां पहिरियों बि तव्हां बाबा खे यादि कंदव, बाबा खां पुछंदव, बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदव। ईअं ई न जो आयो सो करे छॾियो, जो आयो जो सोचे छॾियो, हा भई ईअं कंदासीं ईअं कंदासीं, लेकिन बाबा जी श्रीमत प्रमाण हुजे, बाबा जी डायरेक्शन प्रमाण हुजे, परमात्मा ई थोड़ी तो चेता घर गृहस्थी में त्योहार न मनायो, फंक्शन न मनायो, संबंध न रखो, लेकिन परमात्मा चेतो सब कुछ कंदे हुए मुंहिंजी श्रेष्ठ मत ते हलो। भगवान बाबा सॻी बि न मना कंदा भई घर गृहस्थी में रहो था त तव्हांखे त्योहार बि मनाइणा पवंदा हूंदा, पूजाएं भी करणियूं पवंदियूं, भले तव्हांखे पतो परमात्मा मथे आहे, असांखे त भगवान खे यादि करणो, असां हिननि जी पूजा छो था करूं, अॼु तव्हांखे ज्ञान जी गहराई पतो आहे, लेकिन दुनिया वारनि जे विच में रहण लाइ पोइ असांखे करणो पवंदो आहे। अगरि असां बाबा जी यादि में रही करे कंदासीं, हुन त्योहार जो अर्थ सम्झी करे कंदासीं त ज़रूर असांखे प्राप्ति थींदी। त बाबा चए थो हर हिकु मुंहिंजी श्रेष्ठ मत ते कंदा न, त अगरि असां सोचियो आहे भई हिन जो इहो अर्थ आहे त जॾहिं असां त्योहार मल्हाईंदासीं, कुझु कमु कंदासीं त असां माण्हुनि खे बि ॿुधाए सघंदासीं, ऐं असां हुन रीति हर कर्म कंदासीं न त असांजी संतुष्ट, असांजे कर्म बोल संकल्प खे ॾिसी करे साम्हूं वारा बि संतुष्ट थी वेंदा, उहो बि ख़ुशि थी वेंदा, उहो बि चईंदा असांखे या सिखण लाइ मिलियो। त हर कर्म कंदे हुए सिर्फ़ असांखे परमात्मा जी यादि में रही करे हुननि जी श्रेष्ठ मत में करणु, मत में थी मत खे ध्यान में रखी करे हर कर्म करणो आहे। करण करावनाथ बाबा मूंखां कराए थो, मां आत्मा हिन कर्मेंद्रियनि द्वारा कर्मेंद्रियनि का कर्म करायां थी। कराइण वारो, सम्झ ॾियण वारो, शक्ति ॾियण वारो, डायरेक्शन ॾियण वारो बाबा आहे, ऐं मां आत्मा हिन शरीर रूपी कर्मेंद्रियनि का कर्म करायां थी। छोकी आत्मा खे त शरीर जी कर्मेंद्रियनि सां कर्म कराइणो पवंदो आहे न। तंहिंजे करे बाबा चवनि था कि सदा जीवन में न हीअं कमु कंदासीं न त असांजे जीवन में न ख़ुशी रहंदी। अॼु तव्हांखे अगरि जीवन में ख़ुशी न आहे न त हुन जो मेन कारण इहो आहे मां ऐं मुंहिंजो। अॼु माण्हू सभई ईअं ई था चवनि कि मां अॻियां वधा, मुंहिंजो परिवार ख़ुशि रहे, ॿिया वञनि भाड़ में। कई माण्हू इहे बि हुन सोचदा आहिनि भई मां अॻियां वधा, मुंहिंजो परिवार ख़ुशि रहे, ॿियनि ॿारनि जी। चलो ठीकु आहे, अगरि तव्हां चाहो था कि मां अॻियां वधा, मुंहिंजा ॿार अॻियां वधनि, ठीकु आहे, लेकिन पोइ ॿियनि जे परिवार में नज़र न विझो। अॼु माण्हू चइण में चए थो असां त अकेला रहंदा आहियूं, असांजो त कोई कंहिंसां मतिलब ई न आहे, बसि असां पति पत्नी, असांजा ॿार, सस वस खां बि मतिलब न आहे। पर ठीकु आहे, बाबा चए थो इहो बि ठीकु आहे, अगरि तव्हां अकेलो रहण चाहियो था, पंहिंजे जीवन में ख़ुशि आहियो, त जीअं तव्हां ॿियनि खे पंहिंजे घर में इन्वॉल्व नथा करो पंहिंजे जीवन, उहो तव्हां पंहिंजी सोच में बि उन्हनि खे अचनि न ॾियो। चइण में ॾाढो आसान आहे असां अकेला था रहूं, लेकिन मन में त तव्हांजी सोच अथव न ॿियनि जे लाइ।
त मन में सोच छो आहे साम्हूं वारे तव्हांजी ॾेराणी वेराणी जो बि करे उन सां तव्हांजो छा मतिलबु? जॾहिं तव्हां चओ था असां अलॻि आहियूं, जॾहिं तव्हां चओ था असां अकेला, असांजी न्यूक्लियर फैमिली आहे, त तव्हांजी ॾेराणी जेठाणी जो बि दुनिया में माण्हू कुझु कर्म करनि था हुन सां तव्हांजो मतिलब ई न आहे। पोइ उन्हनि जे बारे में सोचो छो था? उन्हनि जे जीवन में ईअं छो था ॾिसो वो शादी करे छो थी करे, वो ठीक करे थी न करे थी, हिन में तव्हांजो छा थो वञे? कॾहिं चई न थिए न की तव्हां पंहिंजे जीवन में अकेला ई रहो था पंहिंजे हिसाब सां। वो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां सभु कुझु ॿियनि खे ॾिसो ई न, उन्हनि जे बारे में सोचो ई न, मन में बि उन्हनि खे जगह न ॾियो, तव्हांजी बुद्धि बि होॾे न वञे, तॾहिं तव्हां जीवन में सुख शांति सां रही सघंदा आहियो। अगरि तव्हां चइण में अकेला था रहो, माण्हू सभु कुझु अकेलो अकेलो रहण थो चाहे थो, लेकिन ॾिसण सां अकेला परे थी आहे, लेकिन मन में त ॻाल्हियूं आहिनि न, मन में त ॻाल्हियूं आहिनि, हिक ॿिए खे ॾिसी करे रीस त करनि था न, उहे ईअं थी करे मां छो न करां, हिन ॻाल्हि में गॾु आहे न। उहो सामान वठे थी, उहो अहिड़ा कपिड़ा वठे थी, उहा हुनखे सभु माण्हू पुछनि अरे तव्हां त अलॻि आहियो न। पोइ हर ॻाल्हि में अलॻि थियो न, सिर्फ़ माण्हुनि खां छो थी अॼुकल्ह पुॼे नथो न माण्हू। ॾिसो अगरि चाहे कि अगरि सभु माण्हू इकट्ठा रहनि, हर हिक जी विशेषता ॾिसी करे घर में रहनि, कंहिंखे रोटी सुठी ठाहिनि या कंहिंखे ॿाहिरां जो कमु, ये रीस न करनि की वो ॿाहिरां जो कमु थी करे, वो गाॾी थी हलाए, मां त सॼी रोटी थी ठाहियां। पंहिंजी विशेषता खे ध्यान में रखी करे कर्म करो। त घर में अगरि हिक घर में 2 नुंहरियूं आहिनि, 4 नुंहरियूं आहिनि, 3 आहिनि, जेतिरियूं बि, हर नुंहं में कोई न कोई विशेषता हूंदी। हर नुंहं अगरि सम्झी करे पंहिंजी विशेषता खे ध्यान में रखी करे घर में कमु करे त उन्हनि जे घर में लड़ाई झगड़ो थींदो। हर घर में 3 नुंहरनि जी, 4 नुंहरनि जा जेतिरा बि ॿार आहिनि, हर ॿार में जो विशेषता अनुसार घर में हलो त लड़ाई झगड़ो थींदो। हीअं थींदो हिन जो ॿार हिन पंहिंजे ॿार खे ईअं थी करे, मुंहिंजे ॿार खे, हाणे उहो पंहिंजे ॿार खे डांस में ईंदी थी, तव्हांजे ॿार खे ईंदो ई न आहे, हुनखे शौक़ु ई न आहे, चलो तव्हांजे ॿार खे जो ईंदो आहे त हुन में विझो। हर हिक अगरि सम्झो 3 नुंहर हिक ॿिए जे ॿार खे ॾिसी हुननि जी विशेषता सां कमु कढनि त ॿार बि चईंदा सम्झी 1 न 3 मां आहियूं। ईअं बाबा असांखे न कर गृहस्थी परमात्मा चाहींदो आहे, गृहस्थी तोड़ण न आयो आहे कि माण्हू चवंदा आहिनि अरे ब्रह्म कुमारी त हिननि जो ज्ञान अहिड़ो आहे जो घर तोड़ाईंदी आहे। न, कलयुग की रीति रस्म खे तोड़े करे सत्य की रीति रस्म कीअं असां जीवन में धारण करे हलूं, वो दैवी गुण कीअं धारण करे हलूं, उहो सेखारींदा आहिनि परमात्मा कलयुगी रीति रस्म खे तोड़दा आहिनि। त बाबा खे चवनि था कि हाणे हर हिक जी असां विशेषता ॾिसी करे घर में हलूं त कॾहिं घर में माण्हू अलॻि ई न थिए, कॾहिं माण्हू डिप्रेशन में ई न थिए, परेशान ई न थिए। छा मीठी मीठी सिकिल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजीवी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे पंहिंजे अनादि संस्कारनि खे मर्ज करे सर्व समस्याउनि सां पार थियण वारा उड़ता पंछी। बाबा चवनि था अॼु सभु अनादि स्वरूप में हाणे आत्मा जा जो शुरू जो संस्कार हुया न, जॾहिं आत्मा सत्युग में हुई, जॾहिं आत्मा परम धाम में हुई त शांत स्वरूप ऐं पवित्र हुई। जॾहिं आत्मा सत्युग में आई त हुनमें उनजो संस्कार हुया, वो सदा पवित्र रहंदी हुई, सदा शांत ऐं सुखी रहंदी। त
त इहो संस्कार असांखे सदा यादि रहणा खपनि कि मुंहिंजो जॾहिं मां हिन सृष्टि ते आयमि त मां ॾाढी शुद्ध हुयमि, ॾाढी पवित्र हुयमि, ॾाढो सुख ऐं शांति सां ख़ुशी सां रहंदी हुयमि। कि हाणे बि माण्हू चईंदा आहिनि कि पहिरियों मां ॾाढी शांत रहंदी हुयमि, ॾाढी ख़ुशि हुयमि, हाणे मां न आहियां। त हाणे कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हांखे सुख शांति ख़ुशी में नथी रहंदे, उन ॻाल्हि खे डिलीट करे छॾो। बसि तव्हां ई त पकड़े वेठा आहियो न हुन ॻाल्हि खे। भई जेकी ॻाल्हि असांजे जीवन में अशांति थी लाए, असांजी ख़ुशी खे गायब थी करे, असांजे जीवन में जो मज़ा आहिनि उन्हनि खे ख़तम थी करे, उन ॻाल्हि खे डिलीट करे छॾो न। छा आहे जो भुलजण में छा आहे? शक्ति खपे, वो परमात्मा ॾे थो। अहिड़ी आत्मा जो सदा यादि रखी है न कि मां आत्मा जा निजी संस्कार सदा सुख शांति ख़ुशी ऐं पवित्र में पवित्रता रहण चाहिनि ऐं वो पंहिंजे हुन संस्कारनि खे कायम रखी करे हलदी आहे। वो ही आत्मा हर परिस्थिति की सहज पार करे सके। स्लोगन आहे हर कदम में कल्याण समझी करे हर आत्मा के शांति की शक्ति जो दान दे। हर कम हर गाल में कल्याण। बाबा जी तो अॼु ये ॻाल्हि पक्की करो। चाहे कोई बीमार तो थे, कोई लड़ाई झगड़ो तो करे, कोई आत्मा शरीर जी छॾे छॾे, हर ॻाल्हि में कल्याण ये समझी करे हर कर्म करो त असां हर आत्मा खे शांति जी शक्ति ॾींदासीं। इहो ई सभिनि खां वॾो दान आहे, ये ही सभिनि खां वॾी सेवा आहे। ओम शांति। बाबा खे यादि करो।